अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे सावल खान के फसाइण में कामयाब थी वेंदो। छा रूंडो हाणे जाबिर वारनि सां ॿई वल विड़ी वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉम जो बेल सेट करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे रूंडे खे बार बार सम्झाईंदो, उन खे चवंदो त तूं जेको आहे कसम न खण। अगर जेकॾहिं तूं कसम खयो त पोइ मुंहिंजो भाउ जेको आहे चाकर खान जे हथां कॾहिं बि न बची सघंदो ऐं चाकर खान जेको आहे मुंहिंजे भाउ कासिम खे मारे छॾींदो। रूंडो चवंदो त जाबिर खान तव्हां जेको आहे मूंखे ॿुधायो त पोइ मां कसम न खणां, आख़िरकार छा कयां ऐं मां सिकू खे एतबार कीअं ॾियारे सघां। जाबिर खान चवंदो त रूंडा तव्हां इहा कसम खणंदो त इहा कम जेको आहे सावल खान कई, पोइ सावल खान इन ॻाल्हि में अची वेंदो ऐं पोइ सावल खान असांजे विच में फासी वेंदो ऐं पोइ रूंडो जो जेको मक़सदु हूंदो उहो जाबिर खान ऐं सावल जे विच में फासाइण जो ऐं पोइ पलू जो खून जेको आहे लुड़ी वेंदो ऐं पोइ सिकू जेको आहे सावल खान खे दुश्मन सम्झंदो। मतिलबु त इन ॻाल्हि में हाणे रूंडो जेको आहे आज़ाद थी वेंदो। ऐं पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे चाकर खान सां मिलंदो। चाकर खान खे चवंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां 2 मिंट जेको आहे मुंहिंजे भाउ कासिम सां मिलण ॾियो। अगरि जेसीं ताईं मां उन खां हक़ीक़त नथो पुछां, जेसीं ताईं मां उन सां ॻाल्हियूं नथो करियां, जेसीं ताईं मूंखे हक़ीक़त जी ख़बर न पवंदी त वलू खे कंहिं मारियो ऐं उनखे घोटा कंहिं ॾिना ऐं उनखे हुते कीअं वठी आया। चाकर खान चवंदो त जाबिर खान मां हाली फ़िलहाल तोखे कासिम सां मिलण करे बि न ॾींदुसि। जेकॾहिं तूं उन सां मिले त पोइ तूं उनखे पढ़ाए छॾींदे ऐं उनखे सम्झाए छॾींदे, ईअं मां कॾहिं बि तोसां करण न ॾींदुसि। जेकर तूं हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं सब्र कर, जीअं असां ॻाल्हाइण में मसइलो हल करियूं, उन खां बाद तूं उन सां ॻाल्हाए सघी थो ऐं तूं उनखे हक़ीक़त पुछा करे सघी थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे अञा बि रूंडे जे मथां भरोसो कोन कंदो ऐं रूंडे खां वरी बि हक़ीक़त न सी पुछा कंदो। रूंडे खे चवंदो तव्हांजो भलो इन में त तव्हां मूंखे हक़ीक़त ॿुधायो। अगर जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांजे मथां साबित थी त पोइ मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।